गरीब अरे तो गरीब आ तो बेको कम कर ना ना है बालन के चौपल हाणे हलो लाका पे त ताई खबर पए हां देर जी छजे बाजा छजे कत केरा मजदूरी छोन था कयो ना है मजदूरी में ए गुंगोरिस बाबा माजा भाया मजा पूरे बड़ा पैसा थे तो घणा पैसा अल्लाह गरीब हूं फोन कर साहब रे पुलिस बुरा साईं गरीब तो चाहे पियो गुगा पोरी हलऊं था हाने त मरी आसे ईद जो मोकियो आ हेदे चौपल लटा छडाना आहिनि उन को दर्जी को आपन बलिदान है वो 10 रुपया भी न थो दे केड़ो फिरा ॾुकियो हाणे आपन बुध हां अब न बा यो बा हाफ दे सुठा चए दोस्ताद हाफ 50 रुपया दवा आपन रमजान में यार होटल बंद ने ओए आपन तबजी ओरे उस्ताद के तकाई ॾींदा हूं असां 30 बाप ने बाजी 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 ना वो भाईदा पैसा पैसा बुध हाणे को फिरा ॾुकाई अहिड़ी का चल कयूं मथों ईद रुपयो बि न आहे तो हेॾे गुगा रमज़ान शरीफ़ हले थो न ख़तमनि जा ॾींहं आहिनि दुकाननि वारनि वटि रेड़ियुनि वारनि ईअं शहर में घिरऊं था चवनि था भा ख़तमु आहे असांजी मस्जिद में को 10 ॾींदो को 100 को कीअं हां हा अपन अऊले ले आहिनि टोपियूं बि आंदियूं आहिनि न अॼु माना पको इरादो मां करे आयो हुउमि हे वठि हा अलाह मालिका गंज थी वेंदो बाबाजी आहे गुनाह जो कमु ठगी जो कमु अलाह हां बांधाना पाली बचकी तो ॾिसे थो हिननि वटि कुझु न आहे बाबा आया हे की हूंदे हा हे रखां थो पोइ ये भला हा भाई हा सही आहे कमु भलो थी वियो चांहि पी हीअं कम खे पचियूं अबे आता हा तूं हीअं मां ॻाल्हाई तूं मां पाण तूं चओ हीअं मां चयो ख़तमु आहे असांजी मस्जिद में आपन हा अलाह सभु गंज थी वेंदो अलाह मालिक आवाज़ साईं अस्सलाम वालेकुम उस्ताद आवाज़ साईं इहो ख़तमु आहे मस्जिद में जेको थी सघे ॾिनो बनो थी जेतिरो अलाह जे नाम ते ॾींदे एतिरी बरकत पवंदे आवाज़ ला ला आवाज़ ईंदा त कहिड़ी मस्जिद जो आहे हे ॻोठ वारी साईं असांजी ॻोठ वारी ॻोठार जो नालो उस्ताद गौसू वारी मस्जिद आहे पाड़े में कामा बागी अच्छा हा ओ छा मानी मानी कंदा आहियो असां तो साईं मानी मानी खराब कलर बलर मस्जिद में तो छा वठंदासीं ख़तमु आहे हाफ़िज़ खे ॾींदासीं आओ हा हले वटि मांजे तरफ़ां 200 दी मां ईंदो मां बिस्मिल्लाह हा बस छो न अची वाह वाह अलाह ॾींदी वाह अच्छा ॾिनई हा छो ख़तमु आहे न हो बि जीवन कामड़ दो करे ॼणा ठगी अल्लाह संग दादा बच की दो गूंगो आहे अब यो मस्जिद ख़तमु आहे जेको छॾी सघे बिस्मिल्लाह महिरबानी वाह दीन बाबा अल्लाह वारान मस्जिद अरे ठग ने पाड़ी जे छोरा थी ये जाई मस्जिद जे नाले ते पिनता वतान खत्म बतमो नाही ना है कोई खत्मो बतमो मौलवी हिनन हेड़न ठगन के दी तो चंदो वठण जे लाए जाई के दो हां सड करे न चरिया तुजा पैसा भी जाया थी वेंदई अच कढ दा हलूं हल हल मामा ये मस्जिद ख़तमु अरे अल्लाह जे नाले ते अल्लाह जे घर में ख़तमु बिस्मिल्लाह करे हे भी हाणे छा उस्ताद बिस्मिल्लाह जेतिरो ॾींदे भाउ ओतिरो अल्लाह साईं बिस्मिल्लाह ख़तमु आहे न तो छा वठंदासीं मस्जिद में भले सुबुह कीअं हे ईद जा जेके बि 3-4 ॾींहं बचा आहिनि न इहो ई बसि कंदासीं कॾहिं शहर जो हो पासो कॾहिं बाज़ार कॾहिं हेॾे बाबा ना हाणे हिते वेह
विरायूं घर जे लाइ काठियूं बि वठूं हलूं मां त भई ठीक हा आहे वे गणियूं त अला मालिक सुभाणे वरी हो पासो वठंदासीं यादि होटल वारो गंजवा ने अलाह जी महिरबानी वाह वाह तो कथमा गंज थी वियो હવે ઈ તો વળતો કોણ હે भाई मस्जिद में चलो વિરાટ મજો તો पैसा दे नहीं हो પૈસા જા પોલીસ વાળા હો તો મતે हेॾे 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 को तरीक़ो आहे અરે એડી ગાલ તો બધું छा हेॾे छा अरे बस छो भूंगो आहे वीचारो ને શરમ નતો અચે नौजवान हो हरू भरू वतो था जमायतुनि खे ख़्वार कंदा मुल्हनि खे ख़्वार कंदा 40 में टोपी वठी तस्वीरूं खणी पिनो था असांजो ख़त्मो आहे अलाह जे ख़त्मे जे नबी जे ख़त्मे जो क़ुर जे ख़त्मे जो बि तव्हांजो पासो ग़लति फ़ाइदो वठो था। सॼो शहर असां तव्हांजे कढियो हुयासीं कहिड़ी मस्जिद हाणे तव्हांजी अब मजबूरी आहे यार ज़रूरत आहे ई त हाणे मजबूरी छा जी डंडा डोटा हो पिनूं था शर्म अथव न तव्हांजे करे जेके हकी मौलवी चंदो वठंदा जंहिंजा हकी ख़त्मा जलसा जलूस हूंदा उहे बि तव्हांजे करे फिराटी खणबा बाबा ग़रीब हाणे पोइ ग़रीब आहे त ॿियो को कमु कर न न हिन ॿारनि खे चौपल हाणे हलो लाकअप में त तव्हांखे ख़बर पए साईं देर जी छॾ बादशाह बस छॾ सत कहिड़ा मज़दूरी छो नथा कयो न हे मजूरी में हे गुंगो ॾिस सूरत न घणा पैसा थिया अथव घणा पैसा? अलाह ग़रीब आऊं फोन कर साहब रे पुलिस घुराए साईं घणा ग़रीब पैसा भी गरीब आऊं घणे सॼा जायज़ छा मजबूरी जोड़े जायज़ आहे हाणे चुप करे बि असां ठगी कयूं था बचकी जो अलाह ग़रीब आऊं रे घणा चुप रे चुप करे 1200 उन 12 600 तव्हांजा 300 साहब या 300 मोजा वधीक लुड़कियो पुलिस घुराईंदो चुप करे वियो हले वधीक ॻाल्हायो पुलिस घुरायूं घुराई पुलिस ठगी कयो था माण्हुनि सां ढूंढ पवे तो कदम घर में फिराई तो ना इते मरु हाने ए अच्छा को वधीक ठग मार का पहले खुदा जो बोकारो ए वजायो त अच्छा जो फिरादी क्यों दा बची दा लांती रो तो केड़ा चंगा होयो रे बिला जो बिला त क्यों बिला बच के है ना ए लिचो साहब हुआ था दाने तक पोए तो के तुम घर वाली गणो था इते मरु का दुई खचो आ दुख से या ढूंढ पई थी मुंह में हलो हाने बी घेटी का दिसो पिनो हले ये कढल दा हे पासो छड हाने हां भाई पास ते हलऊं था अस्सलाम वालेकुम दोस्तों ये जो वीडियो हुयो ये आका हकीकत में हिकिड़ो असां आर्टिस्ट जे तरफां मैसेज हुयो उन्हनि माण्हुनि जे लाइ जेके नौजवान अहिड़ो फिराड करनि था टोपियूं अचूं पाए या सायूं टोपियूं पाए मुलनि वारियूं तस्बी खणी सॼे शहर में पिननि था त असांजो ख़त्मो आहे ख़ुदा रा कुझु सोचो ॿेली जेकॾहिं हक़ीक़ो ख़त्मो हूंदो त माण्हू उन्हनि खे बि ख़ैरात न ॾींदा राजा गुलाम ईअं आहे न बिल्कुलु मस्जिदनि जे नाले ते ऐं नौजवान थी तव्हां वञी शहर में मस्जिदनि जे नाले ते ख़त्मे शरीफ़ जे नाले ते चंदो करे पिनी खाओ था इन खां ॿुधी मरो सुठो अथव मां ॾिसण वारनि खे इहो अर्ज़ु कंदुमि त मस्जिद जे लाइ चवंदो उनखे ॾियो जंहिं मस्जिद जी पाण अखियुनि सां ॾिसो त हिनखे सिमट जी सिरनि जी लकड़े जी बजरे जी ज़रूरत आहे या हिन में हक़ी ख़त्मो आहे त उन सां वञी उते तावन कयो बाक़ी जेका अहिड़ा नौजवान अचनि था तव्हां ॾे इहे पंहिंजो पेट पालण जी करनि था को बि हिन जो ख़त्मो बतमो न आहे ऐं पंहिंजे हथनि सां ॾियो सदका जारी आहे असां भाई किरदार करे ॾेखारे पिनण वारा ॿिया अथव ठग किरदार में बि असांखे त फ़ाइदो थियो न अचंदा